असां पंहिंजे कर्मनि जे करे आयासीं, असांखे भाग नसीब क़िस्मत खुलियो, असां इंसान थी करे आयासीं। वरी उन भाग जो असां दुरुपयोग कयोसीं, ग़लति इस्तेमालु कयोसीं। उथी वेठी, खाधो पीतो, तौर तरीक़ो, हली चली, कंहिंसां वहिंवार, कंहिंखे तकलीफ़ ॾियणु, इहो वरी दुरुपयोग आहे उनजो। जॾहिं असांखे पावर जे करे, उन कर्मनि जे करे असां पाण खे ख़राबु कयोसीं, ॿियनि खे ख़राबु कयोसीं, कंहिंखे ॾुखायोसीं, कंहिंखे तकलीफ़ ॾिनीसीं, कंहिंखे ईज़ायोसीं, उहे कर्म असांखे चवंदा आहिनि न तूं एतिरो चङो हले, मां उनजे करे तव्हांखे एतिरो फल ॾिनो, भाग ॾिनो, नसीब ॾिनो, तंहिंजे करे तव्हां मूंखे ई बदनाम करे रखियो आहे। ऐं पोइ हू उन महिमान वांगुरु असांखो हलियो वेंदो आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं भाग क़िस्मत खां बाद कॾहिं उबता ॾींहुं ईंदा आहिनि, चवंदा आहियूं हाणे भाग रुसी वियो अथसि या क़िस्मत मोकिलाए वई अथसि। असां आमतौर लफ़्ज़ चवंदा आहियूं, इस्तेमालु कंदा आहियूं। तंहिंजे करे असांजो भाग हुजणु खपे, उहो मोकिलाए न वञे, असांखे यादि रखणु खपे। तंहिंजे करे असां अगरि महिनत करे वधियाऊं वसियाऊं, महिनत जे करे इंसान बणिजी करे आया आहियूं, त पोइ महिनत में असांखे साॻे नमूने जे करे बहितर हलंदा आहियूं, चङो हलंदा आहियूं, चङे नमूने वधंदा आहियूं, चङो वहिंवार कंदा आहियूं, त उहा महिनत असांखे सदाई आशीर्वाद ॾींदी रहंदी आहे। असां दिन ब दिन भाग नसीब खुलंदो वेंदो आहे, असां वधंदा वसंदा ख़ुशि ख़ुशहाल रहंदा आहियूं। पर जेकॾहिं महिनत खां बाद असां वरी उबता क़दम खणंदा आहियूं, त पोइ क़िस्मत फेरो खाईंदी आहे। साॻे नमूने सॼी आशीर्वाद मुंहिंजे भगत साहिब जो मिसाल आहे, भई उनजो जनम आशीर्वाद सां थियो, मुंहिंजे माता पिता शेवा कई ऐं साईं जन प्रसन्न थिया साईं कोतराम साहिबु, उन्हनि चयो ठीकु आहे, चयोसि असांखे औलाद कोन्हे, हिकु पुटु खपे, हिकु न तव्हांखे ॿ थींदा। जॾहिं असां शेवा सिमरन बहितर वर्ताव कंदा त पोइ असां मालिक घुरंदा हिकु, पर ॾींदो ॿ गुना वधीक, यानी कई गुना वधाए करे ॾींदो आहे। केतिरो भाग नसीब क़िस्मत असांजी खोले छॾींदो आहे। पर जेकॾहिं उनजो जनम आशीर्वाद सां थियो, त उन आशीर्वाद खे संभाले करे रखियो, उन आशीर्वाद खे अहिड़ो संभालियो जो पाण खे बणायो, वधायो, सचे साईं जी आशीर्वाद पाती, पर अहिड़ो बणियो जे वरी ॿियनि खे बि सचे साईं जे नाते केतिरो वधायो वसायो। अॼु ताईं उनजी इज़त शान मान सां नालो वरितो वेंदो आहे, सभु उनजी इज़त कंदा आहिनि, सभु उन सां बहितर व्यवहार कंदा आहिनि। यानी उन आशीर्वाद जी इज़त रखी, उन सां चङो वर्ताव कयो, उन महिमान जी इज़त कई, आशीर्वाद जी इज़त कई। इन करे क़दम क़दम ते उहा आशीर्वाद उनखे वधीक आशीर्वाद ॾींदी आई, वधीक आसीस ॾींदी आई, वधंदो फलंदो फूलंदो वियो। पर असांखो ग़लती इहा थींदी आहे, असां जॾहिं आशीर्वाद वधंदा आहियूं, जॾहिं तकलीफ़ हूंदी आहे, न हूंदो आहे, ॾुख हूंदो आहे, परेशानी हूंदी आहे, असां आशीर्वाद वधंदा आहियूं, लेकिन जॾहिं वधंदा वसंदा आहियूं, ख़ुशि ऐं ख़ुशहाल थींदा आहियूं, त पोइ वरी असां उबता क़दम कॾहिं कॾहिं खणंदा आहियूं। कॾहिं अहंकार वधंदो, कॾहिं ताव वधंदो, कॾहिं कंहिंखे ॾुखाईंदासीं, कॾहिं मनमानी कंदासीं, कॾहिं पंहिंजा अंदाज़ उबता कंदासीं, हली चली खाधा पीता उबता कंदासीं। इहो वरी पंहिंजी आशीर्वाद खे पाण उबतो करणु हूंदो आहे। पोइ आशीर्वाद चवंदे आहे भई आशीर्वाद मां आहियूं पाण सुखियो रहे, ॿिए खे सुखियो ॾे, पर हे त मुंहिंजो दुरुपयोग करे छॾियो, ग़लति इस्तेमालु करे छॾियो, ऐं पोइ उहा आशीर्वाद वरी पोयां पेर कंदी आहे, वरी वापसि थींदी आहे। भई अहिड़े ॾे छा वञे, जहिड़े घर में छा वञिजे, जेसि ताईं हूंदी आहे एसि ताईं ठीकु आहे, जॾहिं वापसि वेंदी आहे त पोइ ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। साॻे नमूने असांखे मौक़ो मिलियो आहे, पतो न आहे असांखे जनम मिलियो आहे, असां वरी वरी चवंदा मूंखे हिकु दफ़ो वरी मौक़ो ॾियो। अॼु बि असांजी आदत आहे, असां उन मालिक खे अरदास कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं तकलीफ़ ईंदी आहे त हिकदमि पंहिंजा गुनाह साम्हूं अची वेंदा आहिनि, हिकदमि पंहिंजूं ग़लतियूं साम्हूं अची वेंदियूं आहिनि, ऐं ग़लतियूं साम्हूं ईंदे जॾहिं ॾुख थींदो आहे, वरी मालिक चवंदो मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे, मां पंहिंजो पाण खे वरी संभाले वेंदुमि, त हिकु दफ़ो वरी आसीस कर, वरी वरी हिकु मौक़ो घुरंदा। जेको असां मालिक खां मौक़ो घुरंदा आहियूं,
उनजो मक़सदु आहे त असां त मौक़ो वठी आया आहियूं, हिकु दफ़ो मूंखे इंसान कर, मां पंहिंजो पाण खे बढ़ाए करे अचां। जेकॾहिं असां उन मौक़े खे सजायो कयोसीं, पाण खे बणायोसीं, पाण खे ठाहियोसीं, पंहिंजो पाण खे ठीकु कयोसीं, त पोइ उहो मौक़ो वरी वरी असांखे आशीर्वाद ॾींदो। न तूं पंहिंजे मौक़े खे सजायो करे थो, पोइ असांखे मौक़े ते मौक़े रहमत मिलंदी वेंदी ऐं असां इंसान मुंहिंजो महान बणिबासे वेंदा, हिते बि वधंदासीं वेंदा, अॻिते बि वधंदा वेंदा, सभु कुझु पाईंदा वेंदासीं। पर जेकॾहिं वरी मौक़े मिलण खां बाद वरी वरी ग़लती कंदासीं, उहो हिकु मौक़ो अगरि विञायोसीं, आयासीं इंसान बणिजी, अगरि ॿियो मौक़ो न मिलियो, अगरि वरी असां हैवान थियासीं त पोइ ॾाढो ॾुखियो थींदो। मौक़ो उहो न वञणु खपे। इन करे शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन चवंदा त मालिक असांखे इंसान बणायो आहे ऐं उन असीं केतिरी रहमत काफ़ी आहे, उन असांखे ॿ हथ ॾिनानी। हथ आहिनि असां इंसान, हो वस जो मालिक हो, सिर्फ़ु ॿिनि हथनि खे ॿिनि पेरनि में बदिलाए छॾे आहे। उहो चइनि पेरनि वारा केतिरा घुमंदा वरंदा, सॼी शिकिल छा थी वेंदी आहे। तंहिंजे करे उन असांखे मौक़ो ॾिनो, हथ ॾिनानी। हथ जो मक़सदु आहे कुझु बहितर कयूं, कुझु चङो कयूं, महिनत कयूं, कंहिंसां बहितर वहिंवार कयूं। जॾहिं असां हथनि जो सदुपयोग कयोसीं त पोइ इंसान मुंहिंजो महान थी हलंदासीं, मौक़े खे सजायो कंदासीं, बहितर कंदासीं, जीवन खे बढ़ाए वठंदासीं। तंहिंजे करे असांखे जंहिं बि करे मौक़ो मिलियो आहे, असां उनजो कॾहिं बि दुरुपयोग न कयूं। इहा आशीर्वाद उहो भाग हूंदो आहे जेका असांखे सदाई भाग बणींदो आहे। ऐं जेकॾहिं असांखे भाग न बि हुजे ऐं असां त अहिड़ो बणजणु चाहियूं, त पोइ बि वरी उन भाग जी इज़त कयूं। अगरि असांखे न बि हुजे त पोइ बि असां मौक़े, सत्कर्मनि जी, महिनत जी, चङाई जी, भाग जी, नसीब जी इज़त कयूं, तॾहिं बि चढ़ी वेंदासीं।